खैरपुर के अहम फसल खजीअ ते सड़न वारी बीमारी के हमले की शदीद लहर हज़ारें खजियूं फ्रूट समेत सड़ी वयूं आहिनि। हिन वायरस जो असर फ्रूट ॾियण वारे अमल दौरान शुरू थिए थो ऐं कुझु ॾींहंनि में ही खजी मुकम्मल तौर सड़ी वञे थी। ही बीमारी 10 सालनि खां मथे वारी उमिरि रखंदड़ खजीअ ते हमलो करे थी, जंहिं करे खैरपुर जेको एशिया में सभ खां वधीक खजीअ जी उपत ॾींदड़ इलाइक़ो आहे, हिन बीमारीअ उन इलाइक़े में तबाही मचाई आहे। बबरलो खां पीरगोठ के विच वारे इलाके में 5000 खां वधीक खजियूं सड़ी वयूं आहिनि। उन हवाले से सरकार के ज़रई खाते कख बनी बीणो नाहे कयो। न सिर्फ इहो पर लतीफ़ यूनिवर्सिटी में कायम खजियुनि के रिसर्च वारो इदारो पिण नंढो सुतल है, जंहिं करे खजियुनि के आबादगारनि खे इहा भी खबर नाहे त ही बीमारी कहिड़ी आहे ऐं उन खे कीअं ख़त्म करे सघिजे थो। खबर कोन थी पए त को डॉक्टर न कुछ है, डॉक्टर ना है, काई दवाई ना है, काई खबर ना है, बीमारी नालो ही ना है, कोई भी बीमार ना है। पर ये हफ्ते खन में खत्म हुआ, हर कंहिं पंहिंजा ना का तो चए वायरस आ, को तो चवे साईं जमा या सोकड़ जी बीमारी आ, कंहिं जगह ते आहे त काफ़ी आ, ईअं सम्झो हिकिड़नि जा हिकिड़ा ख़त्म आ, इन काई ख़बर ना आहे त बीमारी आहे कहिड़े क़िस्म जी। निशानी बस ये ईअं सम्झो त बस 4-5 ॾींहंनि में ख़बर नथी पए सुकी थी वञे, कोई बि हिकिड़ो ॾेखार नथी सघां मां बीमारी अची वई आहियां, बस ये जो वञो तव्हां 2 ॾींहंनि में खजी ख़त्म आहे। हर साल अगर जॾहिं भी ये फरन थियूं पियूं उन खां बाद में सुकन थियूं सुकन थियूं पियूं ऐं हिन में कोई भी अहिड़ी बीमारी अॼु ताईं ख़बर कोन पइजी सघी आहे, न ज़राई माहिर आहिनि, न का गवर्नमेंट जो तावन आहे, कई शइ जो भी असां भी हिन में तमामु घणी महिनत कई आहे। हिन वक़्त ताईं DAP वग़ैरह ॾियूं था पिया त बि हिन में कोई फ़र्क़ु कोन थो अचे, हर था कयूं हेठि माना खॾा हणाए हुन में DAP ॾियाराई आहे, उनजे बावजूद भी कोई फ़र्क़ु न आयो आहे। जंहिं बि ये फरे थी पई फसल थिए थो पियो, उन खां बावजूद तमामु घणी तेज़ी सां खजियूं सड़न थियूं पियूं। हाँ, इन जो कोई हल कढियो वञे, ज़राई माहिर अचनि, डॉक्टर अचनि, उनखे सही नमूने सां चेक कयो वञे। ही तमामु असांजो बम्पर फसल आहे खैरपुर ज़िले जो। अगर हे सड़ी वेंदो त पोइ ग़रीब लोअर कैटेगरी वारा माण्हू सॼो ही हिन ते दारो गुज़ार आहे, पेट गुज़ार आहे। ही सड़ी वेंदो त ही काॾे वेंदा माण्हू, इन जो को हल कयो वञे। इन खजन के बीमारी आहे, खजन जी तमाम इलाज करायो आहे, वस कया खजे कोई डॉक्टर अहिड़ो को सिलसिलो थिए कोन थो। खजन जो वॾो बीमारी जला नर पवे थो, नर पवण खां गोछा कढण जो खजियूं सुकण लॻंदियूं। खजन जो वॾो तमामु सिलसिलो आहे, पूरा कराइण खोटरायूं कयूं आहिनि, खजन जो को बि नथो थिए पियो। शुरूआत ईअं आहे त पहिलो जेको आहे त छड़ियूं सुकाइण चालू करे थी, थोड़ी सुका जंहिं थिए थो पोइ वरी गोछा कढण लॻे थी, खजी मुकमल सुकी थी वञे पई। उन बावजूद आबादगार पंहिंजे मदद पाण तहत खजियुनि खे बचाइण जी कोशिश करे रहिया आहिनि, पर को बि फ़ाइदो न थियो आहे ऐं खजियुनि जो फसल बदस्तूर सड़ी ख़त्म थी रहियो आहे ऐं आबादगारनि में पिण ॻणतीअ वारी सूरत हाल आहे। उन हवाले सां आबादगारनि जो चवणु आहे त गवर्नमेंट वारा त कोई कोन आयो आहे, यूनिवर्सिटी वारा आया अॻ में जेको आहे रिसर्च करे विया, वरी मोटी ईंदा आहिनि, ॿुधायो नथो त बाबा हिन जो कोई इलाजु अथव या न अथव, बसि हेठां पाड़ो खोटे ई कढी था छॾियूं। पोइ उन में जे जाइ ते चवनि था चूनो हारियो, जेके असांजे ज़राई आहिनि डॉक्टर माहिर जेके दवाउनि वारा, उहे उन्हनि जेका असांखे सलाह इहा ॾिनी आहे त बाबा हिनखे जेको आहे पाड़ो खोटे कढी इन चौधारी चूनो हारियो त जीअं अॻिते बीमारी वधे न त इहा अॻिते वधंदी। उन्हनि जो चवणु आहे त इन जो कोई इलाजु प्रॉपर न आहे। असांजे इलाइक़े में तक़रीबन 500 खनि सड़ी वई आहे, सिर्फ़ु असांजे हिन इलाइक़े में, बाक़ी जीअं पूरे हिन UCM में त पोइ त 2-3 हज़ार सड़ी वई आहे। असांजूं आहिनि खजियूं तक़रीबन साल जे अंदरि जेको हाणे असां खां 250 खजी सड़ी चुकी आहे 2-2.5 सालनि जे दरमियान। हाणे इहो तव्हां पाण ई काथो वञी सघो त हिन जी केतिरी स्पीड आहे, केतिरो वधीक सड़न थियूं पियूं। इलाही तमामु माना ईअं सम्झो तव्हां 50% जेको आहे फसल 2-2.5 या 5 सालनि जे विच में तक़रीबन तबाह थी वेंदो आहे। कोई बि गवर्नमेंट जो नुमाइंदो या ज़राअत जो नुमाइंदो कोई बि असां वटि अॼु ताईं कोन आयो आहे। जेको बि कयूं था असां पंहिंजे मथां पाण ई ख़र्चु करे ऐं हिन ते खजनि जूं ख़िदमत कयूं था। तमामु महांगी आहे हिन जी दवाऊं, ऐं जेके बि ज़राई दवाऊं आहिनि उहे तमामु जाली आहिनि। काई बि दवा यूज़ कयूं था न, उहा कोई बि रिज़ल्ट ॾेई कोन थी। इलाज त कोई कोन्हे, असां डॉक्टर अहिड़ो को सिलसिलो आयो कोन्हे, हुकूमत को अहिड़ो ध्यानु करे कोन थी। असां पंहिंजो वस कया न, खजियूं असां नथियूं हलनि पियूं। सुकण जो अंदाज़ ई न आहे, खजियूं असां नंबर हणी 2-3 दफ़ा थकाऊं, खजियूं इलाही सुकी वियूं आहिनि असांजूं। असां हुकूमत चवंदा असां ध्यानु करे खजियुनि जो छा करे इलाज करे ॾियनि, हणी तंग थी विया, खजियूं हणनि कोन था। हाणे त हे खजियूं बसि 2 सालनि 3 में खजी सफ़ा ख़तमु, का बि न रहंदी खजी। मंडीअ में को बि सिलसिलो न आहे, हुकूमत जो ध्यानु कोई बि न आहे। जेके छुआरा रहिजी विया आहिनि, ग़रीबनि खे बेखरनि खे कुटे सुटे वाणिया खाधियूं पीतियूं सुम्हिया पिया आहिनि।
असां ग़रीबनि जो हाल ई न रहियो आहे, का शइ बि न रहियो आहे। बसि असां वञूं था एडवांस बि कोन था मिलनि पिया, माल जाम पिया आहिनि, हिते बि खजियूं फरियूं आहिनि, इलाही फरियूं आहिनि, वठंदा रेट कोन, बि छा कयूं। हुकूमत को ध्यानु करे, असांखे तावन करे, को छुआरा रेट करे। हिकु त हिन फसल जे ख़रीद ऐं विकिरो करण बाबति हुकूमत वटि का बि पॉलिसी न आहे। एशिया जे वॾनि कारोबारनि में शुमार थींदड़ ही कारोबार खजियुनि जे फसल सां जुड़ियल आहे। अरबे रुपयनि जे हिन काराइते फसल तरफ़ हुकूमत जो बेध्यानीअ वारो रवैयो हिन फसल ऐं मुल्क जे अहम कारोबार तोड़े आबादगारनि लाइ इंतिहाई हाञेकार आहे। जहिड़े तरीक़े वक़्त जा हुकुमरान हिन फसल जे मालिकी करण वारी ॻाल्हि ते अखियूं फेराए रहिया आहिनि त लॻे ईअं थो त ईंदड़ चंद सालनि में खैरपुर में खजीअ जे फसल जा किसा किताबनि में ई मिलंदा। खैरपुर जे अहम फसल खजीअ खे लॻल बीमारीअ जो जेकॾहिं वक़्त सिर तदारुक न कयो वियो त खैरपुर मां खजीअ जो फसल ख़तमु थी सघे थो। कैमरामैन जावेद घुंजो सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़।